अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम जे बारे में। इन खां पहिरीं जेके दोस्त मुमताज़ मौलाई खे चाहींदड़ आहिनि उहे असांजी हिन यूट्यूब चैनल इंफॉर्मेशन टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा त जीअं बर वक्त असांजी हर नई नोटिफिकेशन तव्हां वटि जल्दी पहुची वञे। जी दोस्तो, सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम मुंहिंजी मौला कई आहे लक आहे रिलीज़ थी चुको आहे। दोस्तो तव्हांखे वरी ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंगर मुमताज़ मौलाई जो नओं एल्बम मुंहिंजी मौला कई आहे लक आहे रिलीज़ थी चुको आहे। अगर दोस्तो तव्हांखे गानो ॿुधणो आहे त असांजी डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे, तव्हां गानो ॿुधी सघो था। अगर दोस्तो हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं बर वक्त असांजी हर नई नोटिफिकेशन तव्हां वटि जल्दी पहुची वञे। हलूं था नेक्स्ट वीडियो में। दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।